मिठीअ जी सिविल अस्पताल जी इंतजामिया फोती बार जो मड़ मुंतकिल करण लाइ पोरियत खे एम्बुलेंस ॾियण खां इनकार करे छॾियो। सिविल अस्पताल में 4 महीननि जो बारडो अकरम दल फोत थी वियो। वासन तरफ़ां पैसा न हुजण करे लाश ॻोठ पहुचाइण लाइ इंतजामिया खां एम्बुलेंस घुरी वई, पर इंतजामिया इनकार कयो। मक़तूल नींगर जे वारसनि लाश समेत अस्पताल ॿाहिरां धरणो हणी इंतजामिया जे रवैये ख़िलाफ़ एहतियात कयो वियो। उन मौके ते मक़तूल नींगर जे वारसनि चयो त एम्बुलेंस इंचार्ज खे मड़ मुंतकिल करण जी अपील कई, पर ठल आसरा ॾिना विया। हर डॉक्टर ॾांहुं वियो या मूंखे डॉक्टर ठेला ॾे जिते रवानो थियो आहे हरीश रियाज़ इन ठेला ॾे जीएम साहब मूंखे ठेला ॾे कढो त असां वटि गाॾी कोन्हे तोखे कोर्ट पुॼाइण वारी। हे ग़रीब मुंहिंजे ॻोठ जा चंदो करे रहिया आहिनि हिते रोड ते लाश रखियो वेठा आहिनि, असांजी का अदालत थिए। हुननि चयो त इंतजामिया तरफ़ां पैसनि खां सवाइ एम्बुलेंस नथी ॾिनी वञे। होॾां मुतासिर चंदो गॾु करे मासूम नींगर जो मड़ ॻोठ खणाए विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk